सुजुकी शोरूम जो इन सां गॾु ई ऑफिस में सुजुकी शोरूम जी मैडम सुजुकी शोरूम अस्सलाम वालेकुम। ये सरप्राइज़ में असां जल्दी में आया आहियूं। मां हूअं पोस्ट वग़ैरह रखंदो आहियां, पर हीअ अचानक आया आहियूं त पोइ जंहिंखे न हुजे त जेके ग्रुपनि वारा आहिनि एडमिन त शेयर कजो। हुन में अदी शाइस्ता बलोच वटि मां आयो आहियां, स्टेप फाउंडेशन जी चेयरपर्सन आहे अदी। हिते अदी सां गॾु वेठो आहिनि। IBA जे मामले ते बि थोरो ॻाल्हायूं था, ऐं जेका हीअ हार्ड एरिया वारो जेको मसइलो आहे उन ते बि ॻाल्हायूं था, ऐं ओवरऑल जेका बि पॉलिसी हींअर आहे जंहिं तहत हीअ सॼो प्रोसेस हले थो पियो उन ते बि जनरली असां थोरो ॻाल्हायूं था, ऐं ॿिया बि जेके ज़रूरी मामला आहिनि इन्हनि सभिनी ते ॻाल्हायूं था। सो तव्हां सभई गौर सां ॿुधिजो। बार बार कॉलियूं या मैसेज करण सां इहे मसइला हल कोन थींदा हल, ऐं तव्हां गौर सां ॿुधंदा की उन में तव्हांखे इलाही शयुनि जो जवाबु मिली वेंदो। अदी हाणे पहिरीं हार्ड एरिया खां तव्हां शुरूआत कयूं। हार्ड एरिया वारो मामिलो ॿुधूं था पिया त कुझु जेके आहिनि मनपसंदि मतिलबु यूनियन काउंसिलियूं उन्हनि सिलेक्ट कयूं आहिनि, ऐं उतां वारनि माण्हुनि खे ही पंहिंजो नवाज़नि था पिया, पंहिंजी नवाज़ी हले थी पई, अहिड़ियूं शिकायतूं बि अचनि थियूं पियूं। इन मामले ते हाणे तव्हां थोरो हार्ड एरिया वारे ते पहिरीं शुरूआत कयो त पोइ अॻिते अथव। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। सभु खां पहिरियां तव्हांजी अदा वॾी महिरबानी, ऐं तव्हां हमेशह जिदोजहद कयो था, ऐं जेके 1500+ खां जेके पास थिया आहिनि उहा बि तव्हांजी जिदोजहद जे करे पास थिया आहिनि। ॾिसंदड़ जेके असांजा भाइर आहिनि कुझु तव्हांजी फेवर में हूंदा, कुझु तव्हांजा मुखालिफ़ हूंदा, पर मुखालिफ़ बि तव्हांखे ॾिसंदा आहिनि। इन जी बि असांखे ख़ुशी थींदी आहे, इहा तव्हांजी कामयाबी आहे। बिल्कुलु ॾिसनि थियूं। ऐं जेके 1500+ पास थिया उहो बि तव्हांजी महिनत जे करे, छो जो इहो पहिरियां तसवुर ई न हुयो त मार्क्स IBA वारा ॾींदा ऐं पंहिंजी ग़लतियूं मञींदा, छो जो उन्हनि पंहिंजी ग़लती तस्लीम करे ग्रेक्स मार्क्स ॾिनियूं जेके बि, उहा तव्हांजी जिदोजहद हुई। तव्हां नौजवान खे सुजाॻ कयो, सभु घर में सुतल हुया। उनखां पोइ जॾहिं काफ़ी शयूं साम्हूं आयूं त जेके असांजा MP MNAs हुया उहे ॾाढा परेशान हुया त असां पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे हाणे कीअं नवाज़ियूं, तरीक़ा ॻोल्हनि पिया, छो जो उन्हनि खे बि काफ़ी पंहिंजे वोटरनि प्रेशराइज़ कयो त असांखे मतिलबु त हाणे छो जो एॾे टाइम खां पोइ हिकिड़ी वैकेंसियूं आयूं हुयूं टीचिंग जूं, काफ़ी अरसे खां पोइ त काफ़ी माण्हुनि अप्लाई कयो। हुननि में हिकिड़ी उमेदु जागी त असांखे नौकरियूं मिलंदियूं, ऐं जेके असांजा महिनत कंदड़ भाइर भेनरियूं आहिनि उन्हनि खे नाइंसाफ़ी थी आहे काफ़ी हद ताईं, छो जो जेके हार्ड एरिया करार न विया आहिनि उहे सिर्फ़ु MP MNAs जा ई आहिनि, ऐं उहे अहिड़नि माण्हुनि खे उन्हनि खे नौकरियूं मिलियूं आहिनि। जीअं पहिरियां असांजो स्कूलनि जो हाल हुयो त असांजा जेके टीचर्स हुया उहे स्कूलनि में ईंदा कोन हुया, ॿार स्कूलनि में वेही वापसि वेंदा, ऐं कुझु उस्ताद अहिड़ा हुया जेके बिल्कुलु नॉलेज न हुई। हाणे बि असांखे इहो ई ॿुधण में छा ॾिसण में बि अचे पियो, हक़ीक़त में असां ॾिसूं बि था त हाणे बि उन्हनि माण्हुनि जा नाला लिस्टनि में आया आहिनि जेके 33 ते पास कया अथऊं, त उन्हनि खे जेके आहिनि हार्ड एरियाज़ ॾियाराए उन्हनि पंहिंजे MP इहा शइ मेंशन करणु ज़रूरी आहे त साईं सरदार शाह जॾहिं 55 ते पास हुयो न, त साईं खां शुरूआत में 2 महीना पहिरीं हर को सवाल कंदो त साईं 55 छो रखियो अथव, कुझु घटि कयो, त उहो चवंदो त असांखे पढ़िया लिखिया उस्ताद खपनि। बिल्कुलु जॾहिं जंहिं 54 मार्क्स खयूं आहिनि, 50 खयूं आहिनि, उहे काॾे वञनि, उहे पढ़ियल लिखियल आहिनि। जेके 33 मार्क्स खयूं आहिनि तव्हां उन्हनि खे पास करियो आहे, ऐं उन्हनि मेरिट जी सही सिधी लताड़ आहे। इन मां सॼो साफ़ नज़र थो अचे त IBA हिकिड़ो एॾो वॾो इदारो, हिकिड़ो नाले वारो, जंहिं ते सभिनी माण्हुनि जो ट्रस्ट हूंदो, शागिर्दनि जो बि ट्रस्ट हूंदो, वालदेन जो बि ट्रस्ट हूंदो, उन इदारे में अहिड़ी करप्शन थी आहे, ऐं उहे लिस्टियूं ठहियूं आहिनि जेके अक्सर त ॿिया माण्हू वञी करे टेस्ट ॾिना आहिनि। जेके उमेदवार हुया उहे पाण न वेठा आहिनि, उन्हनि ॿियनि खे विहारे करे टेस्ट ॾिनी। छा इहा IBA वारनि खे ख़बर न हुई त ॿिया माण्हू ॿियनि जे बदिरां टेस्टूं ॾियनि था, या जेके जंहिं 70% तां जेके मार्क्स ॾिनियूं आहिनि, छा उहे टेस्ट उन्हनि क्लियर कई? छो जो पहिरियां जॾहिं लिस्टूं शो थियूं त उन्हनि में नाला न हुया, सिर्फ़ु नंबर हुया। ठीकु आहे, सीट नंबर हुया, त असां सभु चऊं पिया त नंबर नाला ज़ाहिर कयो, ख़बर त पए त कहिड़ो नंबर आहे। त उन खां पोइ काफ़ी शागिर्द अहिड़ा जेके चवनि पिया असां फेल थिया आहियूं,
ऐं हाणे जॾहिं असां उन्हनि खां पुछूं लिस्टूं आयूं त उन चवंदा असां पास थिया उहे 70 मार्क्स में मतिलबु उन्हनि खयूं आहिनि त उहे चवंदा असां 40 बिल्कुलु अचानक उहे 70% ते कीअं पहुची विया ऐं पास थी विया आहिनि त इहा इन मां साफ़ ज़ाहिर आहे त इहा करप्शन थी आहे ऐं इहा त सिफ़ारिशी कल्चर त आहे असां मुंहिंजी सिंध में उन सां गॾु गॾु रिश्वत बि ऐं हिक खां टेस्ट पास करण जा 7 लख रुपया वरिता विया आहिनि ऐं जेके बि ॿुधनि था जंहिं 7 लख रुपया भरिया हूंदा उन्हनि खे चङी तरह ख़बर हूंदी त उहे कंहिंजे बंगलनि ते इहे 7 लख रुपया पहुचाया आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां पास थिया आहिनि छो जो मेरिट वारा जेके आहिनि उहे त अॼु बि रोइनि था वेठा हाणे बंगलनि वारा चवंदा सीटूं पूरी थी वञनि ऐं बंगलनि वारा हाणे चवंदा सीटूं पूरियूं थी वञनि असां मजबूर आहियूं कुझु नथा करे सघूं हाणे ज़ाहिरी ॻाल्हि बंगलनि वारा जॾहिं पंहिंजियूं लिस्टूं ॾींदा पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे नवाज़ींदा त पोइ जेके मेरिट जेके वीचारा महिनत कंदा शागिर्द हूंदा ऐं राति ॾींहं जे महिनत कई आहे उहे त ईअं रोईंदा रहंदा ॾिसो था नियाणियूं रोईंदियूं थियूं अथनि छा कयो आहे ऐं वरी ॾिसो वरी मज़हबी जेका हिकिड़ी ॻाल्हि बि इहा माना शइ थोरी मेंशन करणु ज़रूरी आहे हिकिड़ो मिनट जेको कोटा जो जेको असांजो सिस्टम आहे छो त हिननि सभिनी शयुनि खे मिलाए छॾियो आहे हू था चवनि त असां इहो मज़हब वारो कार्ड न आहे खेॾियो इहो कोटा सिस्टम आहे पर जेकॾहिं कोटा सिस्टम आहे त तव्हांखे मेंशन करण जी कहिड़ी ज़रूरत हुई त जेके गैर मुस्लिम आहिनि उनखे असां 50 ते पास कंदासीं उन सां इहो थियो आहे त जेके मज़हब तरफ़ जंहिंजो घणो माना हद खां बेहद लाड़ो आहे त ज़ाहिर आहे उहे उन शयुनि खे हाणे मथे उथारीनि था त बाबा छो भला हिते मुस्लमान थियणो ॾोह थी वियो आहे छा ज़ाहिर आहे हिकिड़ी माना इहा ग़लति तरफ़ हली वई न रवायत हली वई न ग़लति तरफ़ जेकॾहिं इहो कोटा में हूअं ई रखियलु हुयो त अकिलतुनि खे हूअं ई पंहिंजी कोटा मिलंदी त तव्हां अलॻि सां वरी इहो मेंशन करण जी कहिड़ी ज़रूरत हुई त तव्हां पंहिंजी कोटा फीमेल खे पंहिंजी कोटा मिलंदी आहे जॾहिं मिलंदी आहे त तव्हांजो पासिंग त उते ई हुजणु घुरिजे आहे न या तव्हां पासिंग खे जीअं असां पिया चऊं त 40 ओवरऑल ते तव्हां लाहे अचो आहे पोइ जेको कोटा में अचे आहे त भले अचे आहे आख़िरी सीट भले 51 ते वञे आहे 48 ते वञे असांखे कोई एतिराज़ ई न हुजे आहे जॾहिं माना सीटूं मुकमल थी वञनि आहे हाणे हींअर इहे था चवनि जेको माना हुकूमती मौक़िफ़ इहो आहे त इन ते एतिराज़ कंहिंखे बि न हुजणु घुरिजे छो त इहा कोटा सिस्टम आहे ऐं कोटा जी असां डिमांड कई हुअसीं त कोटा सिस्टम जेको बि तव्हांजो आहे उहा परसेंटेज ॿुधायो न ज़ाहिर आहे हिन में कानून में लिखियो पियो आहे त 5% हिन जी आहे 3% हिन जी आहे त उहो असांखे कढी ॾियो न फिगर त घणी जेका आहे सा तइदाद कोटा सिस्टम जी आहे हाणे हार्ड एरिया जी कहिड़ी कोटा आहे हार्ड एरिया त पंहिंजे मुंहं सां हिकिड़ो माना अलॻि हिकिड़ो थी वियो आहे सूफ़ी फ़क़ीर यूनियन काउंसिल रातो राति अची वई साईं सरदार शाह जे तक जी हा हाणे मां कंदरा में इवेंट में वियमि त कंदरा वारा जेके आहिनि सखर डिस्ट्रिक्ट आहे कंदरा त उन में जेको आहे रोइनि पिया नौजवान त असांजो जेको आहे असांजी यूसी हार्ड एरिया में थी अचे त असांजी यूसी खे हार्ड एरिया न कराई अथऊं जेके एमपीअ जी पंहिंजी जिते मनपसंदि जेका उन्हनि जा वोटर आहिनि उन यूसी खे हार्ड एरिया डिक्रिएट कराए पोइ उते पंहिंजा माण्हू पास कराया अथऊं ऐं रातो राति वञी करे हेतिरा % माण्हू पास कराया आहिनि ऐं असां हैरान आहियूं त जेको हिकिड़ो यूसी चेयरमैन आहे उनजे पुट खे सीट मिली आहे ऐं असांखे पहिरियां ई पक हुई पहिरियां ई माण्हू उन्हनि खे मुबारकूं ॾियनि पिया त तव्हां त क्लियर आहियो तव्हांखे ज़रूरु मिलंदी चाल हालांकि उहे ॿुधाइनि पिया टेस्ट में उहे फेल आहिनि ऐं जॾहिं पहिरियां वारी लिस्ट अचे थी त उन्हनि खे उहे फेल आहिनि जॾहिं बाद में लिस्ट अचे थी त उन्हनि खे 70+ ते पास थो कयो वञे त उहे इन मां ऐं ॿी ॻाल्हि त असांखे अंदरूनी ख़बर आहे पई आहे त जेको 24 तारीख़ टेस्ट थी हुई जंहिं 54 मार्क्स खयूं हुयूं उन्हनि जी हिकु कुझु उमेदवारनि जी मार्क्स वधाई वयूं ऐं कुझु जूं न वधाई वयूं त उन में IBA इंतिज़ामिया जो चवणु आहे त नौजवान अगरि वधि खां वधि एप्लीकेशन्स जमा कराइनि था उहे सुजाॻ थियनि था त चांस आहे हिन वीक में उन्हनि खे कुझु उन्हनि जे लाइ थी सघे थो अगरि हिन वीक जे अंदरि उन्हनि जमा न कराई त कुझु बि नथो थी सघे छो जो असांखे हिन जी ॿी का डायरेक्शन अञा न मिली आहे त इन मां साफ़ ज़ाहिर थिए थो त जेका आहे जेके उहे चवनि था त असांखे अञा मथां का डायरेक्शन न मिली आहे अगरि नौजवान सुजाॻ थींदा त इन जो मतिलबु इहो आहे त सही सिधी सियासी इन्वॉल्वमेंट आहे ऐं जीअं हुननि खे हुन जा मिनिस्टर जीअं हुननि खे हुतां जो जेको आहे MPA MNAs चवनि था तीअं IBA वारा कनि था उन जे चवण जे मुताबिक़ लिस्टूं थियनि थियूं उन जे चवण जे मुताबिक़ मार्क्स वधनि थियूं ऐं ईअं कुझु बि नथा करे सघनि छो जो IBA वारा माते हथनि पीपुल्स पार्टीअ जा माते हथनि सिंध गवर्नमेंट जा माते हथनि जेसिताईं सिंध गवर्नमेंट जी तरफ़ खां उन्हनि खे का डायरेक्शन नथी मिले या कंहिं पंहिंजे उन्हनि जी सियासी जेका बोतारनि जी का सरदारनि जी उन्हनि ते लिस्ट नथी पहुचे तेसि ताईं IBA वारा को एक्शन नथा खणनि ऐं को अॻिते नथा अचनि हाणे इन ॻाल्हि मां तव्हां ॾिसो त क्लियर ज़ाहिर थिए थो जॾहिं उहे चवनि था हिकु वीक आहे ऐं 24 वारा जेके आहिनि पंहिंजूं लिस्टूं जेतिरो वधीक जमा कंदा एप्लीकेशन त कुझु थींदो जेके जमा थी वयूं जेके जमा थी वयूं आहिनि वरी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त साईं सरदार शाह पाण अनाउंस कयो त हिकिड़ो कंप्लेंट सेंटर ठाहियूं था शिकायती सेल
शिकायती सेल ठहियो उते हज़ारनि जी तादाद में एप्लीकेशन्स आयूं पर उन्हनि में बि पंहिंजी माना कुझु माना एप्लीकेशन्स खे टच कयो वियो बाक़ी एप्लीकेशन खे छॾे ॾिनऊं हाणे उन्हनि में ॿिया मसइला बि हुया न रुगो मार्कुनि जो मसइलो न हुयो न कंहिंजो यूनियन काउंसिल जो मसइलो हुयो कि माज़ूर पिया चवनि त साईं असां ग़लतीअ में लिखणु विसरी वियो हालांकि असां वटि शिनाख़ती कार्ड बि ठहियलु आहे पुराणो अहिड़े क़िस्म जा मसइला बि हुया के कंहिंसां माना मुख़्तलिफ़ इशूज़ हुया पर हिननि उन्हनि खे रिप्लाई ॾियण ई पसंदि न कयो कंहिंखे बि ऐं रातो राति उहो कंप्लेंट सेंटर बंदि करे ऐं लिस्टूं जारी रिप्लाई त कंदा कीअं जेसिताईं उन्हनि खे मथां डायरेक्शन नथी मिले त उहो त कुझु कनि नथा मां तव्हांखे चयो उहो त माते अथनि पीपल्स पार्टी जा सिंध गवर्नमेंट जा माते अथनि भले जेको VC वेठो आहे उहो बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे पीपल्स पार्टी जो आहे पर हलो पीपल्स पार्टी जो आहे न पर असांजे भला पीपल्स पार्टी वारनि खे इहा कहिड़ी ज़रूरत पई राति जो 1 ॿ बजे उन्हनि खे चओ त सुबुह सां जीअं तव्हां निंड मां उथो त लिस्टूं वञी जारी कयो वेबसाइट ते हमेशह वेबसाइटूं शाम जो थींदियूं आहिनि उन ॾींहं ते असां हिते राति जो जॾहिं गॾु हुयासीं जॾहिं 1 ॿ मार्कूं मिलियूं उन्हनि खे फीमेल्स जेके ॿार वेठियूं हुयूं ओवरऑल मिलियूं सभिनी खे त ॿिए ॾींहं ते अचानक असां माना जीअं निंड मां उथियासीं त मैसेज अचणु शुरू थी विया बाबा लिस्टूं लॻी वियूं आहिनि हालांकि उन ॾींहं ते उन्हनि चयो त बाबा तव्हां अञा एप्लीकेशन्स जमा करायो अचानक माना ॿिए ॾींहं ते सिचुएशन ई चेंज थी वई उन्हनि चयो त न बसि हाणे एप्लीकेशन बि न वठंदासीं उन्हनि जेको असांजा लाइव सेशन में हिकिड़ो आयो कंदकोट जो उन बि इहा ई ॻाल्हि कई त हाणे माना असांखे एप्लीकेशन नथा वठनि जेको चए पियो त मां क़ुर खणी करे वञूं हुते वेहंदुमि त ॾिसो केॾी माना हिकिड़ी माना ग़लति ॻाल्हि आहे हा त इहे शयूं त घटि में घटि उन्हनि खे न करणु घुरिजनि न हाणे जेका पॉलिसी न जॾहिं VC सां असांजो छोकिरियूं मिलनि थियूं या नौजवान मिलनि था त VC खे जॾहिं उहे क्वेश्चन पेपर्स ॾेखारिनि था त हिन सवाल जो ई जवाबु आहे उहो हिन ॻाल्हि खे तस्लीम बि करे थो जॾहिं तस्लीम बि करे थो त पोइ उहे इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल छो नथा कनि पहिरीं हुनखे अचणो कोन पियो जीअं तीअं वरी ॿिए ॾींहं ते वियूं त उन्हनि खे चयो अथई माना ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में मञी विया बिल्कुलु इहो ग़लति आहे सवाल त पोइ फ्री विया ॾिसो न जॾहिं पंहिंजे उन्हनि खे IB वारनि खे बिल्कुलु ख़बर आहे त असां हिते हीअ ग़लती कई आहे हिते हीअ ग़लती कई आहे मगर उहे तस्लीम नथा कनि ऐं तस्लीम उहे तॾहिं था कनि कुझु शयुनि खे जॾहिं उन्हनि खे मथां डायरेक्शन मिले थो ऐं इन जो मतिलबु इहो आहे त VC जेको असांजो IB जेको इदारो आहे उहो हुन में जेको आहे सियासत जे वर चढ़ी वियो आहे हिनखे पंहिंजे पासे ते टेस्टनि वारा सिस्टम या त बंदि करे या त बंदि कनि बिल्कुलु पंहिंजे एजुकेशन ते पंहिंजो ध्यानु फोकस रखनि हाणे जेको हाणे बि ई माना शिकायतूं अचनि थियूं त जेका नई टेस्ट वठनि था त उन में बि जेको सैंपल पेपर ॾिनो अथऊं उन में बि वरी ग़लतियूं कयूं अथऊं उहे बि IB वारा ई टेस्ट IB वारा टेस्ट वठंदा इहे ई त वरी ॾिसो वरी माना असांखे त इहो ई ख़दशो थो अॼु महसूसु थिए त इहे लॻे थो हाणे सदाईं असां IB जे गेट ते ई वेहणो पवंदो असांखे छो त हाणे हिकु टेस्ट अञा मस ख़तमु थी आहे उनजा मसइला अञा हली न थिया आहिनि वरी नई टेस्ट था वठनि वरी उन में हाणे खां ग़लतियूं वठण सां पहिरीं ई ग़लती कई अथऊं पोइ IB मतिलबु जेसिताईं मां सम्झां थी निसार सिद्दीकी साहिबु हुयो त जेको आहे सियासत खां परे हुयो IB इदारो जेको आहे बचियलु हुयो जॾहिं खां निसार सिद्दीकी महरूम जिन जी डेथ थी वई आहे तॾहिं खां IB सियासत ई वर चढ़ी वियो आहे हाणे जेको आहे जीअं हुनखे VC खे उथारनि था उहो थिए थो विहारनि सां वेहंदो VC जेको आहे हुन जॾहिं हुनखे सरदार शाह या ज़ाहिरी ॻाल्हि आहे MP जिथे वेठा आहिनि MP MNAs उहे चवंदा हूंदा तीअं ई करे थो उहो हाणे मातियत आहे उन्हनि जो ॾिसंदड़नि खे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त असां जेका पहिरीं माना मुलाक़ात कई हुईसीं न साईं मीर मोहम्मद शाह सां मां बि अज़हर जेके बि हुयासीं असांखे साईं मीर मोहम्मद शाह पाण चयो हुयो इहा रिकॉर्ड ते रखणु ज़रूरी आहे चई त असां त एॾो तंग थी विया आहियूं जो हाणे सोचूं था त कॾहिं बि ज़िंदगी में वरी टेस्ट ॿीहर न वठंदासीं ऐं इहो चई मां पाण गवर्नमेंट खे चयो पिया आहे त हाणे बाबा असांजे इदारनि ते इलाही फ़र्क़ु थो पए रुगो हीअ यूनिवर्सिटी न आहे हिन जा पब्लिक स्कूल बि आहिनि कम्यूनिटी कॉलेज बि आहिनि उन्हनि ते सिधो सो डायरेक्ट इफेक्ट थो वञे ऐं तस्लीम था कयूं त माना जेको कुझु बि थियो आहे ग़लति थो पियो थिए हाणे असां ॿीहर टेस्ट न वठंदासीं उनजे बावजूदि ॾिसो असां वटि एतिरो टाइम आहे कोन असांखे बजट बि न आहे असां IB वारनि बल्कि पंहिंजो पैसो लॻायो आहे उन्हनि ते त पोइ पंहिंजी ॻाल्हि ते न बीठा आहिनि 2 हफ़्ता पुराणी ॻाल्हि आहे 2 हफ़्तनि खां पोइ वरी नई अनाउंस एडवर्टाइज़ अची वई आहे वरी माना IB वारा ऐं जेका हाणे वारी थी जेका टेस्ट था वठनि न इहा सभ खां वधीक ख़तरनाक टेस्ट अथव छाजे करे त जेका हाणे हिननि टेस्ट वरिती आहे इहा सिर्फ़ु एजुकेशन डिपार्टमेंट ई वरिती आहे जेका हाणे था वठनि न इहे सभिनी डिपार्टमेंट ई गलियल हिकिड़ी जनरल टेस्ट था वठनि हाणे हिननि इहो चयो आहे त 3-4 साल का बि वैकेंसी एडवर्टाइज़ न थींदी हीअ हिकिड़ी टेस्ट वठंदा जंहिंजो रिज़ल्ट 3 सालनि ताईं वैलिड हूंदो पोइ विच में जॾहिं बि वैकेंसियूं ईंदियूं न त सिर्फ़ु उहे अप्लाई कंदा जेके हीअ टेस्ट पास कंदा माना हा न इहा केॾी ख़तरनाक ॻाल्हि आहे हा माना हाणे हा न सदाईं ॾिसो न हाणे माना वीचारा बसि हाणे 3 साल माना बिल्कुलु बेन हूंदो नवां जेके निकिरंदा यूनिवर्सिटियुनि मां वरी उहे इंतज़ारु कनि वरी ॿी टेस्ट जो जॾहिं वरी हा उमिरि भले माना हाणे ॾिसो न हाणे भला उहो बि चवंदा त जॾहिं अमल बि कनि पर हाणे इहा ॻाल्हि आहे न त इहा त नाजाइज़ ई आहे न अञा घणनि मसइलो इहो आहे त असांजो फोकस जो घणो हिन ते हलियो वियो आहे न एजुकेशन वारे हिन वैकेंसियुनि ते त ओॾे फोकस हाली घटि रहियो आहे असांजो पर असां हिन मसइले खे बि उथारींदासीं त हिकिड़ी तव्हां टेस्ट वठी उन में सभु डिपार्टमेंट मर्ज था कनि
त इहो केॾो वॾो माना ज़ुल्म थो थिए। ऐं उन में बि अगरि सुभाणे मसइला थियनि था टेस्ट में पेपरनि में त वरी साॻियो ई मसइलो थी वेंदो। हींअर एजुकेशन जा निकिता आहिनि माण्हू, पोइ त सॼी सिंध निकिरी पवंदी, पोइ त इहो सोचणु घुरिजे न हिननि खे। सॼी सिंध निकिरण जी जॾहिं तव्हां ॻाल्हि था कयो त ॾाढो अफ़सोस थो थिए, छो जो अगरि सॼी सिंध खे निकिरणो हुजे हा त हाणे IBA में घणा लख माण्हुनि टेस्ट ॾिनी, 7 लख माण्हुनि टेस्ट ॾिनी। 7 लखनि मां जॾहिं IBA जे तव्हां गेट ते ॾिठमि त 200-300 माण्हू आया। ऐं जॾहिं हाणे सोशल मीडिया ते तक़रीबन तव्हांखे लखनि में माण्हू ॾिसनि था ऐं ॿुधनि बि था, पर जॾहिं असां उते प्रैक्टिकली अचूं था त उहे बिल्कुलु बि आवाज़ु उथाइण जे लाइ तयार ई कोन्हनि के। ऐं अगरि IBA वारा पंहिंजे हक़नि जे लाइ ॿाहिरि निकिरनि हा त अॼु इहे ऐलान ई कोन थियनि हा। इहो अॼु ऐलान ई न थियनि हा, छो जो अॼु इन्हनि सां थी सुभाणे ॿियनि सां थींदी। ऐं थिए थी, जॾहिं तव्हां ॿुधायो था त 3 सालनि ताईं काई टेस्ट ई न थींदी, जनरल टेस्ट थिए थी, जनरल टेस्ट थिए 3 सालनि ताईं। इहा त साईं सिधी इहो त पॉसिबल ई न आहे न। इहो त उहो ई थींदो जीअं थींदो थो अचे। हूअं सियासी माण्हुनि खे को तरीक़ो न हुयो पंहिंजनि माण्हुनि खे सेट करण जो, इहो त हिकिड़ो उन्हनि खे तरीक़ो मिली वियो, तरीक़ेकार मिलियो। 3 सालनि ताईं कंहिंखे यादि रहंदो त केरु पास रहियो केरु फेल, रिज़ल्ट चेंज था थी वञनि, सॼियूं शयूं चेंज। ऐं कंहिंखे ख़बर पई कोन पवंदी त का वैकेंसी आई आहे, माण्हुनि खे ॾेई छॾंदा पंहिंजे अलॻि सां असां न कंदासीं, बसि इहा ई आहे हिन में टेस्ट में वियो। हाणे सभु ईअं था अचनि, उन्हनि ई साईं बि इहा ई ॻाल्हि कई घुरिजे त माना इहा जेका आई आहे हिन में विहणु घुरिजे, सभिनी खे फ़ाइदो वठो हिन जो। हाणे फ़ाइदो मतिलबु ईअं न आहे त अगरि कोई टेस्ट इहा पास कंदो त हुनखे नौकिरी मिलंदी, ईअं न आहे। बसि इन सां इहो ई आहे त उन्हनि जो खज़ानो भरिजी वेंदो। उन्हनि जो गवर्नमेंट जो खज़ानो भरिजी वेंदो, सिंध गवर्नमेंट जो। छो जो टेस्ट जॾहिं तव्हां चओ था जनरल टेस्ट आहे त उन्हनि में त लखे माण्हू लखे वेहंदा, वरी इंतज़ार कंदा 3 साल इंतज़ार कंदा, 3 सालनि ताईं का टेस्ट न थींदी। ऐं जेका ॿिया वरी नवां जेके ईंदा उन्हनि जूं डिग्रियूं काॾे वेंदियूं? जंहिंजी ॾिसो न, कोई अहिड़ो हूंदो जेको साल पियो हूंदो डिग्री क्लियर करण में, कंहिंखे 2 साल पिया हूंदा या कंहिं कुझु महीना पिया हूंदा, जॾहिं उहे डिग्री वठंदा त उहे काॾे वेंदा? जंहिंजो रिज़ल्ट न आयो उहे काॾे वेंदा? पर अॼु जेके भला वेहनि था, कहिड़ो उन्हनि खे नौकरियूं मिलंदा जो असां उन्हनि जो सोचूं? वीचारा जेके डिग्री न कई आहे, जेके कयूं वेठा आहिनि ऑलरेडी, उन्हनि खे बि त माना कोई चांस असांखे त कोन थो लॻे त उनखे जॉब। ॿियो कंहिंखे मां सम्झा ॿियो कंहिंखे मिलनि न मिलनि, अगरि पीपल्स पार्टी जा जेके वोटर ख़ासि हूंदा वाठा, उन्हनि खे त ज़रूरु मिलंदियूं, उन्हनि खे त मिलणु घुरिजनि। बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। हाणे जेके दोस्त तव्हां सवाल था कयो असांखां, माना बार बार या कंहिं महिल अधु कयो था, कंहिं महिल मैसेज या कॉलियूं या मूं ॾे कयो था त हाणे छा थींदो, त इहो ॾिसो, असां सॼे तव्हांखे हिकिड़े क़िस्म जो असां नॉलेज बि ॾियूं था, इंफॉर्मेशन बि, हिकिड़ो क़िस्म जो शऊर बि तव्हांखे ॾियूं था। हाणे इहो तव्हांजो पंहिंजो डिसीजन बि त कुझु वठो। 24 वारा जेतिरो वधीक सुजाॻ थींदा त उन्हनि जो को न को रिज़ल्ट निकिरंदो। जंहिं 24 तारीख़ ते टेस्ट ॾिनी आहे उन्हनि जे लाइ 2-3 ॾींहं आहिनि, छो जो असांखे अंदरूनी ख़बर मिली आहे त जेतिरा वधीक नौजवान उम्मीदवार सुजाॻ थींदा त उन्हनि जो को न को रिज़ल्ट निकिरी सघे थो। अगरि कोई बि सुजाॻ नथो थिए त कुझु बि न थींदो। इहे जेके लिस्टूं लॻियूं आहिनि उहे ई फाइनल लिस्टूं आहिनि। बिल्कुलु ॾिसो, एतिरे हद ताईं अॼु तव्हांखे माना अपडेट बि रखे थी। असां जेको बि आहे अॼु मां तव्हांखे एतिरे हद ताईं इन हद ताईं तव्हांखे सपोर्ट करे सघूं था। सपोर्ट पहिरीं बि कई आहे, हाणे बि तव्हांखे इंफॉर्मेशन ॾियूं था, अपडेट रखूं था। बाक़ी जेको कुझु बि तव्हां करिणो आहे उहो कैंडिडेट्स खे पाण खे करिणो आहे न। 24 तारीख़ वारनि खां अगरि जेको आहे उन्हनि खां एप्लीकेशन नथा वठनि IBA वारा त असां वटि अचनि, असां गॾु वेंदासीं। ईअं न, ठीकु आहे, असां गॾु उन्हनि सां वेंदासीं। उन्हनि खां अगरि एप्लीकेशन IBA वारा नथा वठनि, पहिरियां बि गॾु वियाऊं त हाणे बि असां तव्हां सां गॾु वेंदासीं। पर तव्हां निकिरंदो त कुझु थींदो न, घर वेठे ॻाल्हियुनि सां कमेंट्स करण सां त कुझु बि न थींदो। जॾहिं तव्हां प्रैक्टिकली साम्हूं ईंदो, ॾिसो पहिरियां IBA जी तव्हां गेट ते आया जेके बि भाइर भेनर, त कुझु रिज़ल्ट मिलियो। असां तव्हांजे लाइ खैरपुर में वियासीं, लाड़काणे में वियासीं, सखर में वियासीं, नवाबशाह, जिथे किथे तव्हांजे लाइ असां स्ट्रगल कईसीं। उनखां पोइ तव्हांखे वञी कुझु मार्क्स मिलियूं ऐं उहे असांखे दुआऊं बि ॾियनि था, भले कुझु भले मुखालफ़त केॾा बि कनि। जंहिंखे मिलियूं आहिनि त हिकु घर जो चुल्हो ॿरंदो त तव्हांखे ॿुधायो न, वॾी ॻाल्हि आहे। 1500 खां प्लस जॾहिं आहिनि पास थिया आहिनि। ऐं वरी बि तव्हांखे असां ॿुधायूं था जेके 24 तारीख़ वारनि जे टेस्ट ॾिनी आहे, उहे अगरि जेतिरा बि असांजा भाइर जा भेनर फेल थियूं आहिनि उन्हनि खे खपे त पंहिंजी एप्लीकेशन्स जमा कराइनि। छो जो 2-3 ॾींहं आहिनि, अगरि हिन 2-3 ॾींहंनि में तव्हां एप्लीकेशन जमा न कराई त जेको इहो रिज़ल्ट आयो अथव इहो ई फाइनल आहे। उनखां पोइ तव्हांखे इहो ई रिप्लाई मिलंदो त तव्हां जेका हाणे अनाउंसमेंट थी आहे तव्हां उन में अप्लाई कयो। उन में बि तव्हांजो इहो ई हाल थियो आहे, थींदो जीअं हाणे थियो आहे। छो जो उन में उन्हनि पहिरियां ई ऐलान करे छॾियो आहे त जनरल टेस्ट आहे ऐं जेके बि मतिलबु हिन में टेस्ट में वेंदा 3 सालनि खां पोइ वरी ताईं काई टेस्ट न थींदी। त 3 साल हाणे ख़बर न कंहिंजी एज केतिरी हूंदी, कंहिंजी केतिरी हूंदी। ऐं 3 सालनि ताईं वरी जॾहिं का अनाउंसमेंट नहीं थिए तेसीं ताईं तव्हां
जी एज बि कम काफ़ी अचनि ई कोन थियूं। मुश्किल साल आहे कीअं हिननि या कई आहे विच में त वियो टेस्ट में इन खां पहिरीं कहिड़े डिपार्टमेंट में जॉब्स हुयूं सिंध इहा पब्लिक सर्विस कमीशन यको बंदि हुई बिल्कुलु हिन में बि के माना अपॉर्चुनिटीज़ कोन्हनि जेके सोरे ऐं हीअ जेका टेस्ट हे बि वठंदा या लोअर माना हुनजे हेठिनि ग्रेडनि जी आहे पर मथियनि ग्रेडनि जो त अञा ताईं हिन वक़्तु बि का कमीशन कोन थी अचे। डॉक्टर जेके MBBS कई वेठा आहिनि उहे अञा ताईं घरनि में आहिनि असांजे इंजीनियर जेके आहिनि वीचारा उहे माना मास्तरी बि था अप्लाई कनि उनखे पंहिंजूं जॉब्स कोन थी मिलनि इहो त असांजी बिरादरी सां बि वॾो ज़ुल्म आहे न। बिल्कुलु बिल्कुलु त मजबूर थी विया आहिनि न माण्हू काॾे वञनि जेके फार्मेसी वारो बि हेॾे थो अचे। ॾिसो न दा असां त सिर्फ़ु हाणे ॻाल्हि कयूं था सिर्फ़ु हिकिड़े इशू ते त बाबा हिननि खे टेस्ट में क्लियर कयो वञे जंहिंजो राइट आहे उनखे मिलियो वञे पर जेके डोमिसाइल आहिनि पंजाब जा उन्हनि खे पास कयो त उन्हनि ते बि असां अञा ताईं ॻाल्हि कोन करे सघिया आहियूं ठीकु आहे न छो जो असांजे सिंधियुनि खे ख़बर हूंदी आहे सिंध वारनि खे त जॾहिं असां सां नाजाइज़ी थींदी आहे उहा उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त असां सां हिते नाइंसाफ़ी थिए थी वरी जॾहिं ॻाल्हि हद खां वधी वेंदी आहे पोइ उहे आवाज़ु उथारंदा आहिनि जॾहिं कुझु न थियणो हूंदो आहे जॾहिं उन्हनि खे नौकरियूं मिली वेंदियूं अपॉइंटमेंट थी वेंदी त पोइ शायदि असां कुझु न करे सघूं सिर्फ़ु ईअं आवाज़ु उथारींदा रहंदा अगरि हाणे साईं हे ॿाहिरि निकिरनि इन शइ ते जेको आहे अमल कनि त मां सम्झां थी जेके ॿाहिरियां माण्हू आहिनि उन्हनि खे बि इहे जॉब्स न मिलंदे हे सुजाॻ थींदा त कुझु थींदा न सिंध वारनि जो जॾहिं हक़ खसिजी वेंदो आहे पोइ सुजाॻ थींदा जॾहिं हक़ खसण जी ॻाल्हि थींदी आहे तॾहिं हे सुजाॻ न थींदा आहिनि तॾहिं सुतल हूंदा आहिनि जॾहिं हक़ खसिजी वेंदो आहे सॼी ॻाल्हि हथनि मां निकिरी वेंदी आहे पोइ हे रड़ियूं कूका कंदा आहिनि त असां सां ज़ुल्म थो थिए असां सां ज्यादती थिए थी असां सिंध वारनि सां ईअं थिए थी सिंध वारा पाण ई सुतल आहिनि सिंध वारनि खे पाण खे ख़्यालु न आहे त हुन सां किथे नाइंसाफ़ी थिए थी ऐं ख़बर हुजण जे बावजूद बि उहे पंहिंजे हक़नि जे लाइ आवाज़ु कोन था उथारनि। ॾिसो न थी ओपन कचहरी खुलियल कचहरी हिते थी साईं सरदार शाह ऐं VC पाण चयो चैलेंज हिकिड़े क़िस्म सॼे सिंध खे ॾिनो त भला जेकॾहिं तव्हां वटि सबूत आहिनि त पहुचो त मां उन ई ॾींहं ते शाम जो चयो त अदा पहुचो सुबुह त पहुचो त पोइ आया ई कुल 30-40 ॼणा हाणे इहे सिंध जा हाल आहिनि असांजे उम्मीदवारनि जा हाल आहिनि त जॾहिं उहो चैलेंज थो तव्हांखे ॾिए त अचो साबित कयो तव्हांखे मां मार्कूं ॾियां त उन टाइम ते पहुचणो हो न जॾहिं इहो प्रोसेस हले पियो त उन में अञा वधि खां वधि असां फ़ाइदो वठी सघूं पिया उन टाइम में ऐं 2-3 ॾींहं वेठा हुआसीं उन खां बाद में गेटनि ते पर उहे ओतिरा माना न आया न निकिता ऐं हाणे बि पर पोइ बि असां चवंदा भला हाणे जेको असांजो हाल आहे वरी बि असां गॾु आहियूं न बिल्कुलु ऐं ॿियो सरदार शाह जेको ऐलान कयो त मां जेको आहे फीमेल खे 40 ते पास कंदो 40 ते वरी फ्री ॾिसो न उनजे लाइ हुन ऐलान कयो उहो फ्री हो पर असांजूं जेके भेनर उम्मीदवार हुयूं टेस्ट जंहिं ॾिनी उहे बि त ॿाहिरि न निकितियूं न उहे बि ॿाहिरि न निकितियूं तव्हांखे कॉल कनि थियूं मूंखे कॉल कनि थियूं कमेंट्स कनि थियूं त असांजे लाइ कुझु कयो जॾहिं तव्हां असां उम्मीदवार असां न आहियूं असां टेस्ट न ॾिनी आहे उम्मीदवार तव्हां आहियो टेस्ट तव्हां ॾिनी आहे असां तव्हांजे हक़नि जी ॻाल्हि कयूं था असां तव्हांजी आवाज़ु उथारियूं था ताकी जेके तव्हांजो हक़ खसनि था उन्हनि खे असां ॿुधायूं था त जेके असांजा सिंधी आहिनि उहे सुजाॻ आहिनि पंहिंजो हक़ वठणु ॼाणनि था असां पंहिंजे भाइरनि सां भेनरुनि सां गॾु आहियूं पर तव्हांजो साथ हुजण बि त ज़रूरी आहे न असां अकेला कुझु नथा करे सघूं। अदी सजावल हिकिड़ो ज़िलो आहे छो त उनजा दोस्त यार माना सुबुह खां अॼु असुर सां वठी मूंखे ॻाल्हाइनि पिया उनजे लाइ मां पोस्ट बि रखी सजावल ज़िले में माना हे जेको बि कुझु थियो आहे न त वधि में वधि जेकॾहिं को शिकार थियो आहे न हिन पॉलिसीअ जो उहो सजावल ज़िलो थियो आहे उन में माना सम्झो त 10% जेके आहिनि से सिर्फ़ु पास माना उन्हनि डिक्लेयर कया आहिनि 90% माना उहे वैकेंसियूं पयूं आहिनि माना उते सीटूं बचनि थियूं उते को माण्हू ई कोन्हे लिस्टूं माना हर यूनियन काउंसिल जूं अगरि किथे माना 25 सीटूं आहिनि त 1 या 2 आहिनि बसि उन लिस्ट में त उहे वीचारा उहे सभु इहे था चवनि भला हाणे ॿियनि खे जेकॾहिं न पिक कनि था त अहिड़ा इलाइक़ा जिते सफ़ा पासिंग रेशो घटि आहे ऐं सीटूं पयूं आहिनि त उते ओवरऑल तव्हां 40 ते करे छॾियो त बाबा ठीकु आहे मथां खां टॉप टू बॉटम मेरिट ठाहियो उते बि थींदा पास ज़रूरु थींदा ऐं उहे लिस्ट जेके MP MNAs वारा ॾींदा उहे माण्हू पास थींदा सजावल वारा पोइ हाणे ईअं ई थींदो तव्हां सां बसि तव्हांखे हिन वीचारनि खे ख़बर ई न पवंदी हा न उन्हनि खे ख़बर ई न पवंदी लिस्टूं लॻी वेंदियूं ऐं जेके टेस्ट में न बि वेठा हूंदा उन्हनि खे पास करे छॾंदा ऐं उन्हनि जो लिस्टुनि में नाला अची वेंदा त बाबा ही जेको आहे पास थी वियो पोइ तव्हां ईअं अगरि सजावल वारा चवंदा असां सां एॾी नाजाइज़ी थी आहे त अॼु ताईं मां उन्हनि जी का आवाज़ त न ॿुधी आहे त उहे सोशल मीडिया ते आया हुजनि या प्रिंट मीडिया ते 2-3 वीचारा आहिनि उहे एक्टिव हूंदा आहिनि सोशल मीडिया ते बि बाक़ी न त अक्सरियत उते सुम्ही पई आहे भला उतां जा लोकल सोशल वर्कर हूंदा सहाफ़ी हूंदा पढ़िया लिखिया माण्हू MPs हूंदा सभु पर उहे आवाज़ असेंबली में उथारनि न असां त कोन रोकिया उन्हनि जी पूरी ॾिसो सजावल डिस्ट्रिक्ट सां ईअं थियो आहे त उतां जा MP MNA बि त सुतल आहिनि न उहे सुजाॻ न थिया आहिनि न छो जो MP MNAs खे सुजाॻ थियण जी ज़रूरत ई न आहे उहे पहिरियां ई सुजाॻ आहिनि उहे पंहिंजूं लिस्टूं तयारु करे वेठा आहिनि जेका हक़ीक़त आहे उहे पंहिंजूं लिस्टूं तयारु करे वेठा हूंदा उहे पंहिंजूं लिस्टूं ॾींदा ऐं उहे माण्हू पास थी वेंदा जीअं हमेशह जेको रिवायती जेको आहे रिज़ल्ट ईंदो आहे हिन दफ़े उहो रिवायती रिज़ल्ट ईंदो ऐं जेका पीपल्स पार्टी वारा पंहिंजी छो जो उन्हनि खे हाणे नौजवाननि खे नौकरियूं ॾियण जे लाइ आहिनि कोन को बिज़नेस आहे कोन कारोबार जेके आहिनि करे ॾियनि छो जो उन वटि जहिड़ा हाणे प्रोजेक्ट्स आहिनि कोन सिंध गवर्नमेंट वटि हाणे उन्हनि खे उन्हनि जी सियासत हाणे इन्हनि शयुनि ते रहिजी वई आहे
छो जो उन्हनि खे ख़बर आहे त असां अगरि हाणे उन्हनि खे जॉब्स न ॾींदासीं, जेका अनाउंसमेंट थी आहे सिर्फ़ु टीचिंग जी कुझु शइ आहिनि, त इहे असां अगरि जॉब्स न ॾींदासीं त असां अवाम असांखां पहिरियां ई जेको आहे बिल्कुलु बेज़ार थी चुको आहे। ऐं अगरि हाणे असां पंहिंजे वोटरनि खे ख़ासि करे पंहिंजा जेके उन्हनि जा मनपसंदि माण्हू आहिनि, अगरि असां उन्हनि खे नवाज़ींदासीं न त असांजो हाल बिल्कुलु जेको ॿियनि सूबनि में आहे सिंध में बि ईअं थींदो। बिल्कुलु जी। बसि हाणे आख़िर में बसि असां इहा ई रिक्वेस्ट पंहिंजे डिपार्टमेंट खे बि कयूं था ऐं गवर्नमेंट खे बि कयूं था, थोरो पॉलिसियुनि ते नज़रसानी कयो ऐं ॿियनि दोस्तनि खे बि असां चऊं था बाबा असां तव्हां सां गॾु आहियूं हर हाल में। अॼु बि अगरि को अचणु चाहे, जीअं अॼु अचो त 24 तारीख़ वारनि जो कुझु न कुझु माना आहे, त तव्हां अचो भले, असां हिते ई आहियूं, मौजूदु आहियूं, तव्हां सां असां गॾु हलंदासीं, उहो को मसइलो कोन्हे। पर तव्हां हाणे पाण सुजाॻ थियो, पाण अचण वारी कयो ऐं हिते अॼु ई ऑफिस जी बि सभिनी खे लोकल घटि में घटि अॼु जेके लोकल आहिनि उहे त अची सघनि था न भला। हा बिल्कुलु। एप्लीकेशन जमा करणु अगरि उनखां नथा वठनि त हा, एप्लीकेशन विद प्रूफ पंहिंजा टेक्स्ट बुक जेके बि आहिनि 24 वारा भले खणी करे अचो, असां हिते ई आहियूं। जेकॾहिं तव्हां अची वेंदव त पोइ असां तव्हां सां बिल्कुलु हलंदासीं ऐं वरी पोइ कोशिशि कंदासीं त पोइ जेका बि अपडेट अगरि अची था वञनि त वरी पोइ तव्हां सां लाइव अची करे वरी पोइ कनेक्ट थींदासीं असां, इनशाला। ठीकु आहे, वॾी महिरबानी।